थी वियो आहे। इंटरबैंक में अमरीकी डॉलर 7 रुपया 9 पैसा सस्तो थी 278 रुपयनि जो थी वियो आहे। गुज़िरियल ॾींहुं इंटरबैंक मार्केट में डॉलर 18 रुपया 98 पैसा महांगो थी 285 रुपयनि ते बंदि थियो हो। अॼु जुमे जे ॾींहुं कारोबार जी शुरूआत में रुपए जे मुक़ाबले में डॉलर जे मुल्क में लाच ॾिसण में आई आहे। मां आगाह कयूं पिया डॉलर बाबति इंटरबैंक में अमरीकी डॉलर 7 रुपया 9 पैसा सस्तो थी वियो आहे। इंटरबैंक में अमरीकी डॉलर 7 रुपया 9 पैसा सस्तो थियण खां पोइ 278 रुपयनि जो थी वियो आहे। गुज़िरियल ॾींहुं इंटरबैंक मार्केट में डॉलर 18 रुपया 98 पैसा महांगो थी 285 रुपयनि ते बंदि थियो हो, जॾहिं त अॼु जुमे जे ॾींहुं कारोबार जी शुरूआत में रुपए जे मुक़ाबले में डॉलर जे मुल्क में लाच ॾिसण में आई आहे। अवां खे डॉलर बाबति आगाह कयूं पिया। इंटरबैंक में अमरीकी डॉलर 7 रुपया 9 पैसा सस्तो थी वियो आहे। इंटरबैंक में अमरीकी डॉलर 7 रुपया 9 पैसा सस्तो थियण खां पोइ 278 रुपयनि जो थी वियो आहे। गुज़िरियल ॾींहुं इंटरबैंक मार्केट में डॉलर 18 रुपया 98 पैसा महांगो थी 285 रुपयनि ते बंदि थियो हो, जॾहिं त अॼु जुमे जे ॾींहुं कारोबार जी शुरूआत में रुपए जे मुक़ाबले में डॉलर जे मुल्क में लाच ॾिसण आई आहे।